जानो था कदीमी अयाम खां ही जुलूस है फर्श अदा विछायो वञे थो पियो हिन पिरियाले शहर में ऐं ही को ख़ासि मकतब सां ताल्लुक नथो रखे त फ़क़ति मुसलमान हुजे मुसलमान मां अहले तशय्युअ हुजे हिन में हर शख़्स एज़ ए इंसान हिन में शरीक थिए थो छो जो हिन में अचण इंसानियत जो पैगाम आहे जेको मातम जे ज़रिए सां मजालिस जे ज़रिए सां पैगाम ॾिनो थो वञे ऐं ख़ुशूसन अहले इस्लाम जे लाइ मां उन्हनि खे अर्ज़ कयां थो त मजालिस ऐं मातम में अची करे सभ खां वॾो वाजिब जेको अजर रिसालत खे अदा करणो आहे हिन अज़ादारी जे ज़रिए सां ई करे सघो था। जे ॾींहंनि में तव्हां असांखे जे तौहीद शनासी कराई जे अल्लाह जी तौहीद पहुचाई उन रसूल जी आल जे मथां जेको ज़ुल्म थियो आहे उन जे तअसी में उनखे भेटा पेश करण लाइ ॿाहिरि निकिरी करे मजलिसनि में शरीक थी करे